शादी कहिड़ी उमिरि में करणु घुरिजे? इहो सवाल बहितरीनु सवाल आहे। मूंखे ॿियनि समाजनि जी ख़बर कान्हे का इर्द गिर्द समाज आहिनि जॾहिं तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, मूंखे उन्हनि जी इल्मु न आहे त उहे केतिरी उमिरि में कीअं शादी कनि था। बाक़ी पंहिंजे समाज में ख़ासि करे जेको उहो तबिको आहे, जेको ग़रीब तबिको आहे, या त इल्म जी घटिताई आहे, उहो शादीअ जे मामले में ॾाढी नाजाइज़ थो करे पंहिंजे बचे सां। हले उहा धीउ हुजे या पुटु हुजे, 14 सालनि में शादी, 15 सालनि में शादी। शादीअ लाइ लाज़मी आहे त फ़र्द पंहिंजी हैसियत जो तयन करे चुको हुजे, पाण बीहे उन शख़्स जी एतिरी हैसियत हुजे उहो पंहिंजा माशी, समाजी ऐं इलाइक़ाई मसइला हल करण जी सलाहियत रखंदो हुजे। जेकॾहिं उहो माशी मसइला हल करण जी सलाहियत नथो रखे, सियासी मसइला हल करण जी सलाहियत नथो रखे ऐं हालात सां नथो विड़ी सघे, त उहो घर कीअं हलाए? माण्हू खे बचो बि ॼमणो आहे, उनजो बुखार आहे, उनजी बीमारी आहे, उनजी शइ आहे, उनजो खाधो आहे, उनजो पीतो आहे, उनजा ॿिया मसइला आहिनि, उनजो घर आहे, ॿार आहे। त माना इन्हनि शइ जे साम्हूं रखो त शादी हिकिड़ो नओं घरु ठाहिणो आहे। नओं उन घर जे लाइ उनजी बजट जेकॾहिं न हूंदी त उहो घरु ठहंदो कीअं? पर जेकॾहिं बजट हुजे थी त छा उनजी मेंटल पोज़ीशन आहे एतिरी? हिकु माण्हू सां मां तालुकात कीअं पैदा कयां? उहे तालुकात मुंहिंजा बहितरीनु तालुकात कीअं हुजनि? उन तालुकात में मुंहिंजी अहिड़ो रवैयो कीअं पैदा थिए न उहो मूं तां तजावुज़ करे न मां उन तां तजावुज़ कयां, ऐं हमा अॻियां तां मां अॻिते हली करे घर जो वॾो थी करे घर ज़िंदगी गुज़ारे। त शादीअ लाइ लाज़मी आहे का हिकु उमिरि बि हुजे ऐं उनजो को मयार बि हुजे, जेको मयार घटि में घटि कंहिं अकुल ऐं शौक़ जी बुनियाद ते। सिंधी लफ़्ज़नि में जीअं चऊं त बाबा पेरनि ते छोकिरो बीहे त शादी करे। जीअं अगरि पेरनि ते ई नथो बीहे त माना सम्झो त माना पंहिंजी फैमिली ते ई ॿार आहे। सही था चओ, अञा पोइ हिते वेंदो, सही था चओ। नाओ हुजणु, बाशौर हुजणु ऐं माशी तौर ते ख़ुदमुख्तियार हुजणु शादी जा नारी जेके जुज़ आहिनि, जेकॾहिं इहे न आहिनि त उहो शादीअ जो अर्ज़ु न आहे। बाक़ी जिस्मानी क़ुवत शादीअ जो जवाबु आहे। इहा जानवरनि खे बि आहे, इंसाननि खे सभिनी खे आहे। इंसानी शऊरी वजूद आहे। जेसि ताईं इंसानु शऊरी सफ़र नथो करे तेसि ताईं को बि क़दम खणे थो त इहा उनजी नादानी आहे। तॾहिं खां ईमान थी आहे उहा।